नाज़रीन, वारे में बोड मुतासरन के राशन न मिलण ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि ऐं मुतासरन प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे ज़ुल्फ़कार चांडियो। जी ज़ुल्फ़कार, प्रेस क्लब अॻियां अॼु क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां जेको आहे सो बोड मुतासरन जी सहायता न थियण जे करे जेको आहे अॼु हिननि एहतिजाज कयो आहे। अचो त हिननि खां हिननि जो मौक़िफ़ पुछूं त हिननि जो छा चवणु आहे। जी सिंध असांजो एहतिजाज जेके भी बोड मुतासिर आहिनि उन्हनि जी बहाली जे लाइ आहे। सिंध सॼीअ में ज़िलो कंबर बदतरीन बोड जो शिकार थियो ऐं उन ज़िले कंबर में तालको वार आहे बदतरीन बोड जो शिकार थियो, जंहिंमें 10 यूसियूं 10 ई मुकमल तबाह थी वियूं। को बि घर उते न बचो आहे। उन जे बावजूद बि हितां जा करप्ट कामोरा उन्हनि ग़रीब मिसकिननि खे दरबदर था कनि। हाणे असां इहो मुतालबो खणी पहुता आहियूं त जेकॾहिं ही करप्टेसी न हटायो वियो ऐं ग़रीब बोड मुतासिरनि खे पंहिंजे ॻोठनि ताईं बहाल न कयो वियो ऐं उन्हनि जी सार संभाल न लधी वई त ही एहतिजाजी तहरीक अञा मुसलसल हलंदी। पहिरीं ॻाल्हि त बरसातनि जे करे शहर सॼो असांजो मुतासिर थियो। उन खां पोइ हथरादू जेको आहे बोड सां उन में शहर खे असांजे ॿोड़ियो वियो। पर अफ़सोस आहे कंहिं बि माण्हू जी मदद कोन पई कई वञे। जेके कंहिं बोड मुतासिरीन जेके आहिनि उन्हनि खे कुझु बि न पियो मिले। मां चीफ जस्टिस खे अपील कंदुमि, चीफ जस्टिस सिंध खे त महिरबानी करे नोटिस वठो, इन एसिन जे ख़िलाफ़ एक्शन खणो। जीअं त 2-3 महीननि खां वठी जेको बारिशुनि जो सिलसिलो हलियो, जंहिंमें कंबर शाहज़ाद कोट जो तालको वारा मुकमल तौर ते ॿुॾी तबाह थी वियो। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त वारा शहर जेको हेॾी वॾी आबादी ते मुश्तमिल आहे, उन वारा तालके जी हिन महिल सरकारी सतह ते का बि वार न थी आहे। असीं आला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त फौरी तौर ते ही करप्ट एसी हटाए ऐं बोड मुतासिरनि खे बहाल कयो वञे। पुराणो मढ़ो तोड़े आयो आहे, सी साहिब दरख़्वास्त करे ॾिनी आहे। उते 5 ॾींहंनि में सिपाही वेठा आहिनि, उन्हनि जे आॾो हफ़ीज़ बुगियो छुटो साहिब बोटाए फिटिकियो अथनि। अंदरि वञी ॻाल्हाए अदा टेंटनि जा उहे माण्हुनि खे गाॾा रश्का भरे ॼण चऊं 5 ॾिहाड़े मोटी अचाए। अॼु कल्ह वियो सां त सुबुह जो अॼु जाए सूमर ते अॼु अॼोकी तो असांजी कहीं बि वारह न कई आहे। हिन दरख़्वास्त ते पाड़ पटियल आहे। जे ख़ुदा परस्त आहे हो त साईं तव्हां वर न आहियो। क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि कारकुननि जा मौक़िफ़ ॿुधो। हिननि जो इहो चिटो मौक़िफ़ आहे त बोड मुतासिरनि जी वावर न थी रही आहे ऐं जेको करप्ट ऑफिसर मुक़ररु कया विया आहिनि, जेके राति जो पेट में राशन जेको आहे सो पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾियनि था, जॾहिं त उहो राशन उहे टेंट जेको आहे सो बोड मुतासिरनि पहुची न सघिया आहिनि। इन जे करे फौरी तौर ते नोटिस वठी उहे करप्ट ऑफिसर हटाए करे ऐं जेको बोड मुतासिरीन उन्हनि खे राशन टेंट ऐं ॿियो सामान फ़राहम कयो वञे।